Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सिंधु ते तकरारी किनाल ठाहिण खिलाफ़ नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में अवामी एहतजाज जारी। फलडियूं में शटर बंदि हड़ताल। शहरी इताद तरफ़ां फलडियूं खां प्रेस क्लब सिंधड़ी ताईं रैली कढी वई। कहनशाह वासी तकरारी किनाल खिलाफ़ सरापा एहतजाज। आबादगार जदोजहद कमेटी जे सॾ ते गोज़ो शहर ताईं 10 किलोमीटर एहतजाजी मार्च। दौलतपुर सफ़र में बि तकरारी किनाल खिलाफ़ एहतजाजी मार्च, सवे माण्हू शरीक। घोटकी में बि सवे माण्हू रस्तनि ते निकिरी आया। एहतजाजी रैली कढी तकरारी किनाल खिलाफ़ नारेबाज़ी। बेड़ में GDA में शामिल जमायतुनि जो एहतजाजी मार्च। तकरारी किनालनि खिलाफ़ नारेबाज़ी। वफ़ाक़ खां किनाल रिथा सदाई लाइ ख़त्म करण जो मुतालबो। कराची बार जे सदर आमिर वड़ाज ते हमले खिलाफ़ वकील सरापा एहतजाज बणिजी विया। अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। कराची, मलीर, हैदराबाद ऐं सखर में एहतजाज। घोटकी, कश्मोर, खैरपुर, कंबर ऐं मेहड़ में वकीलनि जी हड़ताल। अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। लाड़काणो, मिठी, सजावल, जामचोरो, सदातपुर, ठरी मीरवा ऐं मीरो खान में वकीलनि जा एहतजाजी मुज़ाहिरा। नवाबशाह, मीरपुर ख़ास, ठुल, टंडो आदम ऐं ठटे में वकीलनि जा एहतजाजी मुज़ाहिरा। शदादकोट, मीरो खान, जेकाबाद, गंबड़ ऐं शदादपुर में बि वकीलनि अदालती कारोबार मुअतल करे छॾियो। आमिर वड़ाज ते हमले में मुलविस जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। गुज़िरियल ॾींहुं कराची बार जे सदर आमिर वड़ाज मथां आया चंदरीगढ़ रोड ते अणॼातल माण्हुनि हमलो करे ज़ख़्मी कयो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमरीकी कंपनीज़ खे पाकिस्तान जे मादनी शोबे में सीड़पकारी जी दावत ॾेई छॾी। अमरीकी वफ़द जी वज़ीर आज़म सां मुलाक़ात। मादनी शोबे में सीड़पकारी ते ख़्यालनि जी ॾेवट। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अमरीकी कंपनीज़ खे पाकिस्तान में मादनियात जे शोबे मां फ़ाइदो हासिल करणु घुरिजे। अमरीकी परॾेही खाते जे ॾखण ऐं विच एशियाई मामलनि जे सीनियर ब्यूरो ऑफिसर ऐं वक़्ती असिस्टेंट सेक्रेटरी एरिक मेयर जी अॻुवाणी में अमरीकी वफ़द इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई। वज़ीर आज़म फोरम में अमरीकी वफ़द जे शिरकत जी आजा कई ऐं ज़ोर ॾिनो त पाकिस्तान में मादनियात जे शोबे में वसी सलाहियत आहे ऐं अमरीकी कंपनीज़ खे हिन तरजी शोबे में सीड़पकारी जे मौक़नि मां फ़ाइदो हासिल करणु घुरिजे। वफ़द पारां वापार ऐं सीड़पकारी सां गॾोगॾु दहशतगर्दी जे ख़ात्मे ते ॻाल्हि ॿोल कई वई। अमरीकी वफ़द पाकिस्तान मिनरल्स इन्वेस्टमेंट फोरम में शिरकत लाइ पाकिस्तान जे दौरे ते आयल आहे। PTI बानी ऐं अॻूणे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी समेत 119 जवाबदारनि खे GHQ हमले केस जी ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण जो हुकुम। अदालत चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे 4 महीननि जे डायरेक्शन मूजिबि केस जो फ़ैसिलो कयो वेंदो। हाणे कंहिंखे बि गैर ज़रूरी रुलायो न वेंदो। GHQ हमले केस जी ॿुधणी इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत में थी। जज अमजद अली शाह ॿुधणी कई। पंजाब जो अॻूणो सूबाई वज़ीर राजा बिशारत अदालत में पेश थियो। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी बि हाज़ुरी लॻाई वई। GHQ हमले केस में 119 जवाबदारनि खे समन जारी कया विया। अदालत 2 शाहिदनि लाइ समन नोटिस जारी कया। अदालत PTI बानी खे जेल जी अदालत शाह महमूद कुरैशी खे 12 अप्रैल ते लाहौर जेल मां पेश करण जो हुकुम ॾिनो वियो। अदालत ईंदड़ ॿुधणी ते बचाव वारनि वकीलनि खे शाहिदनि खां आड़ी पुछा करण जो बि हुकुम ॾिनो वियो। अदालत GHQ हमले केस जी जांच टीम खे मुकमल रिकॉर्ड सां गॾु अडाला जेल में पेश थियण जो हुकुम ॾिनो ऐं चयो त ईंदड़ तारीख़ ते मजिस्ट्रेट मुजतबा ऐं शाहिद सब इंस्पेक्टर रियाज़ खे तलब करण लाइ नोटिस जारी कयो वियो आहे। अदालत चयो त केस जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट जे 4 महीननि जी हिदायत मूजिबि कयो वेंदो। मुस्तक़बिल में कंहिं बि धुर खे गैर ज़रूरी रुलायो न वेंदो। GHQ हमले केस जी ॿुधणी हफ़्ते में 2 भेरा कई वेंदी। 25 शाहिदनि जा बयान रिकॉर्ड कया विया आहिनि। ॿुधणी 12 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। GHQ हमलो केस जी ईंदड़ ॿुधणी लाइ अडालत जेल में कयो वेंदो। NPP सरबराह मुर्जा जतोई मोटरसाइकिल फुर केस में सोबोदरो हेठि राणीपुर जी अदालत में पेश। अदालती कार्रवाइनि जे बाइकाट सबबि ॿुधणी बिना कार्रवाई जे 23 अप्रैल ताईं मुलतवी। GD अॻुवाण मुर्जा जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी जो सिंध में हिकु ऐं पंजाब में ॿियो मौक़िफ़ आहे। GDA जो वाज़े मौक़िफ़ आहे त किनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। सिंध खे गैराबाद करे पंजाब जे रेगिस्तान खे आबाद करण लाइ सिंधु दरिया मां केनाल कढिया पिया वञनि। सिंध में अॻेई पाणी खोट सबबि इंडस डेल्टा तबाह थी वई आहे। समुंड साहिली पटी खे गिड़कायो वियो आहे। कश्मीर जे कच्छ में मुगवियुनि जी बाज़ाइबी लाइ पुलिस जो ऑपरेशन। ॾोहारियुनि जी फायरिंग में शिकारपुर वासी अलकार अनवर अली कलोड़ो शहीद। पुलिस जो चवणु आहे त कस्टम अलकारनि ऐं ॿियनि मुगवियुनि जी बाज़ाइबी लाइ ऑपरेशन कयो पियो वियो त ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी पियो। मुक़ाबले में हिकु जवान शहीद थी वियो। शहीद अलकार जे बलांद जो ऐलान।
सिंध में 9हीं ऐं 10हीं जमात जा पेपर जारी। मुख़्तलिफ़ इम्तिहानी सेंटर्स ते वक़्त खां अॻु पेपर आउट। कराची, हैदराबाद ऐं लाड़काने समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे इम्तिहानी सेंटर्स में कलम 174 लागू हुअण बावजूदि उम्मीदवार सरेआम कापी कंदा रहिया। उमरकोट में 9हीं जमात जो रियाज़ी जो पेपर वक़्त खां अॻु आउट थी वियो। शदादकोट, वगण, सजावल, जूणेजो ऐं ॿियनि शहरनि जे इम्तिहानी सेंटर्स में बि शागिर्दनि पारां कापी। पनवाकल जे सहाफ़ी मुनीब बिंदड़ ख़िलाफ़ पीका एक्ट तहत वधीक ॿी एफआईआर दाख़िल। कैंट थाणे ते सहाफ़ी ख़िलाफ़ सोशल मीडिया ते तोहिने आमेज़ ॿोली इस्तेमालु करण तोड़े धमकियुनि वारी पोस्ट रखण जो केस दाख़िल कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं मुनीब बिंदड़ ख़िलाफ़ दादुलोय थाणे ते केस दाख़िल कयो वियो हो, जंहिं बाद गिरफ़्तारी लाइ पुलिस संदसि घर ते चढ़ाई बि कई हुई। सहाफ़ती तंज़ीमुनि पारां मुनीब बिंदड़ ते पीका एक्ट तहत केस दाख़िल थियण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत। सिंध में ॾुकार वारी सूरत-हाल सबबि जाबलू सेराई ऐं मैदानी इलाइक़नि में जंगली जीवत जी ज़िंदगियुनि लाइ ख़तरा वधी विया। खीरथर नेशनल पार्क में सरह PPR जी बीमारी जो शिकार। ज़रियनि मूजिबि वाइल्ड लाइफ खाते जंगली जीवत खे बचाइण लाइ कखु भञी ॿीणो न कयो। खीरथर नेशनल पार्क में सरह में PPR जी बीमारी मुंहुं कढियो आहे। पाणी जी अणहूंद ऐं बरसातूं न पवण सबबि जंगली जीवत लाइ पाणी ऐं खाद खुराक जी सख़्त खोट पैदा थी वई। थर में नायब नस्ल जा हरण गैर महफ़ूज़, शिकारियुनि जा मारा। जंगली जीवत खाते के बि क़दम न खयां। नगर पार्कर जे ॻोठ मामचेरो में शिकारी नायब नस्ल जा हरण मारे विया। ॻोठाणनि जे इतला बावजूदि वाइल्ड लाइफ अमलो न पहुतो। ॻोठाणनि जो चवणु आहे त नगर पार्कर में थींदड़ जीप रेस जो ट्रैक नायब नस्ल जे हरणनि जे गेम सेंचुरी एरिया में ठाहिण सबबि हरण गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। ऐं सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हीट व्यू जो ख़दशो। गर्मीपद 4 खां 7 डिग्री वधीक रहण जो इम्कान। मौसमियात खाते तरफ़ां हीट व्यू एडवाइज़री जारी। स्कूल्स में ॿारनि जे आउटडोर सरगर्मियुनि ते पाबंदी लॻाइण जी हिदायत। मौसमियात खाते जो चवणु आहे त रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में बरसात सबबि 2 ॾींहनि खां जारी गर्मी जो ज़ोर टुटी पियो। ईंदड़ 24 कलाकनि दौरान मथां इलाइक़नि ऐं उत्तर बलोचिस्तान में मौसम जुज़वी तौरु जुड़ाली रहण ऐं बरसाति पवण जो इम्कान आहे।